नाज़रीन सिंधड़ी खां असां रिपोर्ट शेयर कई है मोहम्मद यूसुफ दर्स। रिपोर्ट मूजिब सिंधड़ी तालुके जी यूसी गिरोड़ शरीफ जे देहे बहराणियूं सैफल 1 ऐं सैफल 2 जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में NA 218 जे MNA सैयद अली नवाज़ शाह जे पर्सनल असिस्टेंट हुसैन बख्श खमीसाणी विज़िट कई, जंहिंमें ॻोठ शफ़ी मोहम्मद राहू, फ़कीर हसन मंगरियो, मास्तर अनवर शोरो, मौला बख्श महर ऐं ॿियनि ॻोठनि में गॾिजाणी करे जल्द तरक़ियाती कम कराइण जी यकीन दहियानी कराई, जंहिंमें सोलर सिस्टम, सिरुनि जूं रस्तियूं ऐं पाणीअ जा तलाउ शामिल आहिनि। इन मौक़े ते हुसैन बख्श खमीसाणी, फ़कीर शेर मोहम्मद मंगरियो, उस्ताद अनवर शोरो ऐं ख़लीफ़ो रमज़ान राहू ऐं ॿियनि जो चवणु हो त साईं अली नवाज़ शाह पारां अवाम लाइ स्कीमुनि जा अंबार लॻाए छॾिया आहिनि। अवाम सां कयल वाइदनि जी तकमील थी रही आहे। सैयद अली नवाज़ शाह जे हमेशह पंहिंजे तक जे माण्हुनि खे नाहे विसारियो। इहो ई सबबु आहे जो एतिरियूं स्कीमूं हाणे सिंधड़ीअ जी अवाम खे ॾिनियूं आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको आहे ऐं उन में जेको आहे सोलर लाइट्स जूं जेके आहिनि, पोलनि जूं जेके स्कीमूं आहिनि, उन में CC रोड जूं जेके स्कीमूं आहिनि ऐं उनखां सवाइ जेके आहिनि सिरुनि जूं रस्तियूं आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा जेके ॻोठ आहिनि जंहिंमें पाणी जा तलाउनि जूं स्कीमूं आहिनि। शहर जा जेके इलाइक़ा आहिनि उनमें कारपेट रोड ऐं ॿियूं स्कीमूं जेके अच्छा जंहिं यूसियुनि जो जंहिं ॻोठनि जो असां विज़िट कयो था ऐं उहो कमु जेके आहिनि सो पंहिंजो थियो था वञनि, पोयां स्टार्ट करे था छॾनि। हा, उहो ईअं आहे त हीअ ठेकेदार ऐं इंजीनियर असां सां गॾु आहिनि, जेके लोकेशननि ते जेको उन्हनि खे ॾेखारण ॿिए ॻोठाणनि जे मिलाइण खां पोइ जेको आहे हिननि जा कम जेके आहिनि उन पोइ यूसियुनि में बि शुरू थी चुका आहिनि ऐं हिते 2-4 ॾींहंनि खां पोइ जेके स्कीमूं आहिनि हिन इलाइक़नि जूं इंशाअल्लाह उहे असां साईं अली नवाज़ शाह जा वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं। पहिरियों साईं अली नवाज़ शाह जो पीउ साईं हुसैन भाई खमीसाणी साहिबु जेको हर ग़रीब या अमीर जे घर वञी स्कीम जे जेको नाला लिखिया आहिनि हेतिरी कयो, उनजा वॾा शुक्रगुज़ार आहियूं। अलाह हिननि खे ख़ुशि रखे। निहायती ख़ुशी थी जीअं फ़कीर शेर मोहम्मद मंगरियो ॿुधायो त 50 साल जी ज़िंदगी में अॻु में कॾहिं में ईअं असां कोन ॾिठोसीं न को MP या MNA जो को PA वग़ैरह या ख़ुदि पाण हली आयो हुजे या उन जो को घर जो भाती हली आयो हुजे, उन अची कंहिं ग़रीब जी सार लॻी हुजे। ही वाहिद हस्ती साईं सैयद अली नवाज़ शाह जिन आहिनि। साईं अली नवाज़ शाह जो त शुक्रगुज़ार आहियां त उन असांजे सैफल 1 सैफल 2 बहराणनि में स्कीमुनि जी हिकिड़ी ॼाण विछाए छॾी आहे। उन में तक़रीबन असांजा